कलो की अख़बार में जूनियर क्लार्क जूं पोस्टूं आयूं अथई। पुट अप्लाई कर। बाबा कहिड़े ग्रेड में पोस्टूं आयूं आहिनि? पुट 7 ग्रेड हूंदो या उन खां कुझु घटि हूंदो। शाबाश अथव बाबा। मां BS कई आहे साबी यूनिवर्सिटी मां। मूंखां क्लार्क ई कराईंदव? पुट हुन में आर कहिड़ो आहे? जेकी बि पोस्टूं अचनि अप्लाई कंदो रह। मथे ग्रेड वारी अचे त उन में अप्लाई कजां। जे पास थी वञे त अॻिते वधंदो वञजां। न बाबा न, मां पाण ते क्लार्कीअ जो ठपो न हणाईंदुमि। बाबा मुंहिंजा दोस्त सुठियुनि कंपनियुनि में सुठियुनि पोस्टुनि ते वेठा आहिनि। अच्छा, जे क्लार्की मूंखां कराइणी हुअ त यूनिवर्सिटी में छो पढ़ायो आहे? न, कुझु बि थी पए मां क्लार्की न कंदुमि। हा, जुमन सच थो चए। क्लार्कीअ में बि का इज़त आहे। पाण 17 ग्रेड में जो ऑफिसर लॻो पियो आहे, वरी बच्चनि खां क्लार्कियूं थो कराए। पत्थर दिल आहे। मां वारा ॿाहिरि छा चवंदा, ओड़ो पाड़ो मिट माइट दोस्त अहबाब छा चवंदा। अहिड़ी क्लार्कीअ खां त बेरोज़गारी चङी अथसि। भलो थियई तुंहिंजा हथ ड्रिघा आहिनि। कंहिंखे चई करे पैसा भरे बि मुंहिंजे पुट खे ऑफिसरी वठी ॾे ऐं माण्हू न खिलाइजां। क्लार्कीअ में कहिड़ो ऐब आहे? कमु नंढो वॾो न थींदो आहे। सणाई थी ॿारनि जो ज़हन ख़राब न कर। हिन दौर में कहिड़ो बि रोज़गार मिले उहो सोन आहे। ख़बर अथई हिकु पोस्ट थी अचे त हज़ारे बेरोज़गार अप्लाई था कनि। पोस्टूं थोरियूं ऐं एप्लीकेंट तमामु घणा हूंदा आहिनि। ही दौर ऐं असां वारो दौर मुख़्तलिफ़ हुयो। तॾहिं पढ़ियल लिखियल माण्हू घटि हुया त नौकिरी मिलणु आसान हुई। हाणे त अलाए केतिरा जुमन खां बि वधीक पढ़ियल ऐं क़ाबिल माण्हू धिका खाईंदा था वतन। पंहिंजनि ॿारनि जो ज़हन ख़राब न कर। मुंहिंजे मोए खां पोइ ख़बर वञी पवंदनि, पर अहिड़ी नौबत छो आणियो? ॾाही थी तूं बि सम्झ ऐं उन्हनि खे बि सम्झाए त अलाए केतिरा कामयाब माण्हू नंढे ग्रेड खां शुरूआत करे वॾनि पोस्टुनि ताईं पहुता। केतिरा तपेदार पंहिंजी सांभर में असिस्टेंट मुख़्तियारकार ऐं पोइ मुख़्तियारकार ऐं कमिश्नर बणिया। पोस्ट नंढी न हूंदी आहे, सोच नंढी हूंदी आहे। शुरूआत त कनि। मां कॾहिं थो चवां त क्लार्की वठी चुप करे वेही रहिजे। हा, चुप करे वेहणु ऐं पंहिंजी महिनत पंहिंजो ऐं पंहिंजी महिनत जो मौत आहे। वरी पंहिंजो माण्हू पंहिंजे मयार खे बहितर बणाईंदो रहे। रेवेन्यू खातो हिकु इज़त वारो ऐं सुहिणो खातो आहे। उन में हर मुलाज़िम खे RQ टेस्ट जो मौक़ो मिलंदो आहे। जे पुट में दाणा हूंदा त हू बि उहो इम्तिहान पास करे ऐं कामयाबु थींदो ऐं ज़िंदगीअ जा मज़ा माणींदो। चए त तूं बि सच थो। उत छोरा, पीउ जो चयो मन अप्लाई कर ऐं एॾो ॿाहिरों जेका समोसा बि वठी आ त बाबा ऐं मां वेही खाऊं।